अरे मोरिया रे मोरिया रे, ए मोरिया रे, तू क्या बोलो रे गलती, रात रो रात रो रात रो। हैदराबाद खां खोखरा पार पे हलंदड़ मालवी एक्सप्रेस मुसाफ़िर ट्रेन में 6 बोगियूं मुक़ररु करण जो लेटर जारी थियण बावजूदि ट्रेन में सिर्फ़ 3 बोगियूं लॻल आहिनि, जंहिं सबबि ट्रेन में खोखरा पार खां हैदराबाद ताईं मुख़्तलिफ़ स्टेशन खोखरा पार, न्यूछोर, छोर, सोमरासर, हानीसीसर, साढर, ढोरोनारो, तुर्को मंगरियो, पिथोरो, साईंदाद, शादीपल्ली, बलोचाबाद, अब्दुलाबाद, जुमड़ाऊजा रोज़ानो हज़ारे मुसाफ़िर औरतूं तोड़े मर्द पीरसन मरीज़ सफ़र कनि था, जेके ट्रेन में बोगियूं घटि हुजण करे ट्रेन में बीह सफ़र करण लॻा ऐं सख़्त तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾियण लॻा। ऐं मारवी एक्सप्रेस मुसाफ़िर ट्रेन जेका कुझु वक़्त खां हैदराबाद खां खोखरा पार ताईं रोज़ जो मामूल बणिजी वियो आहे, जंहिंजे करे मुसाफ़िर सख़्त परेशान हाल बणियल ट्रेन में सफ़र कंदड़ तोड़े इलाइक़े वासियुनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त हीअ हिकु वाहिद मारवी एक्सप्रेस मुसाफ़िर ट्रेन आहे जेका हैदराबाद खां खोखरा पार ताईं हले थी, जंहिंमें रोज़ानो हज़ारे ग़रीब मिसकीन माण्हू सस्तो ऐं आसान सफ़र कनि था। पर रेलवे इंतज़ामिया जी नाअहली सबबि इन मारवी एक्सप्रेस मुसाफ़िर ट्रेन खे हथ सां नाकाम करण जी कोशिशि कई पई वञे। असां इहो मुतालबो था कयूं त उन मारवी एक्सप्रेस मुसाफ़िर ट्रेन जी सर्विस खे बहितर खां बहितर बणायो वञे, उनमें जेके बोगियूं मुक़ररु कयूं आहिनि उहे लॻायूं वञनि त जीअं रोज़ानो जे बुनियाद ते ट्रेन में सफ़र कंदड़ हज़ारे मुसाफ़िर आसानी सां सफ़र करे सघनि। रिपोर्ट डॉक्टर हेमलाल वाघाणी, डिवीज़नल ब्यूरो चीफ, मीरपुर ख़ास।